IPS Bagan Online Learning a project of Ghulam Azam. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु असां माइक्रोसॉफ्ट एक्सेल में शागिर्द जो प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड ठाहिणु सिखंदासीं, यानी स्टूडेंट रिपोर्ट कार्ड। हिन खे असां प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड बि सॾींदा आहियूं। सो हीअ आहे प्रोग्रेस रिपोर्ट। हीउ नमूनो आहे असांजे प्रोग्रेस रिपोर्ट जो सादो, जेको ख़ूबसूरत तमामु बीठो आहे। हीअ असां डिज़ाइन थियल आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल में। हीअ वीडियो मुकमल ॾिसंदा त जीअं अव्हांखे ख़बर पवे त कीअं डिज़ाइन कजे प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड ऐं एवरेज कीअं कढबी आहे, उनखां अलावा ग्रेड कीअं ॾिबो आहे कंहिं शागिर्द खे। सो हिन में असांजो फार्मूला जो इस्तेमालु थींदो सम जो, एवरेज जो ऐं इफ जो। सो ही हिकिड़ो नमूनो आहे। हाणे असां अहिड़ो नमूनो डिज़ाइन कंदासीं शीट 2 में। सभ खां पहिरीं मथे बीही करे असां इंसर्ट में अची करे पिक्चर इंसर्ट कंदासीं, यानी मोनोग्राम जेको आहे इंसर्ट। इहो उनखां पोइ असां ईंदासीं हिते लिखंदासीं इदारे जो नालो, इकरा पब्लिक स्कूल वगन। हिन खे असां सिलेक्ट करे ईंदासीं एश ताईं, मर्ज कंदासीं सॼी रो खे, अखरनि जी साइज़ सॼी वॾी रखंदासीं, मोनोग्राम खे उन मुताबिक़ ॿीहारे रखंदासीं। उनखां पोइ असां अची हिनखे सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां पोइ अची असां हितां सिलेक्ट कंदासीं सॼी रो खे, रो नंबर 5। हुतां अची करे पोइ असां बॉर्डर्स मां टॉप बॉर्डर हिनखे क्लिक कंदासीं त हीअ असांजी लाइन अची वेंदी हिनखे। उनखां पोइ असां हिते बीहंदासीं। हिते बीह करे असां लिखंदासीं प्रोग्रेस रिपोर्ट। छा लिखंदासीं? प्रोग्रेस रिपोर्ट। हिते आहे पहिरियों मिड टर्म एग्ज़ामिनेशन 2018-2019। अचो त पहिरियों इहो वारा पूरो कयूं। पोइ पूरो करण लाइ असां छा कंदासीं? कॉलम ॾिसंदासीं घणा आहिनि। 1 2 3 4 5 6 7 8 8 कॉलम आहिनि, यानी ही 2 कॉलम छॾे करे पोइ असां सिलेक्ट कंदासीं। पोइ हिते 4 कॉलम, पोइ हिते वरी हेॾा 2 कॉलम छॾींदासीं जी एश। ही सिलेक्ट करण खां पोइ असां ईंदासीं मर्ज एंड सेंटर कंदासीं। मर्ज एंड सेंटर करण खां पोइ असां हिन में लिखंदासीं इम्तिहान जो नालो जेको हुजे, मिसाल मिड टर्म एग्ज़ामिनेशन 2018-2019। हिन जी साइज़ जेका आहे मुनासिबु रखंदासीं, जेका फिट बि आहे। ऐं ही हिन में हेठि बीठो आहे, हिनखे असां अलाइन मिडिल ते रखंदासीं, मिडिल अलाइन कंदासीं। साइज़ जे करे असांजी 11 रखणी पवे, जिते फिट बि आहे त असां उते रखंदासीं हिनखे। बहरहाल हाणे सिलेक्ट करे हिनखे पोइ असां ईंदासीं हिते बॉर्डर्स में अची करे पोइ असां आउटसाइड बॉर्डर्स खे सिलेक्ट कंदासीं, हिनखे चौधारी बॉर्डर अची करे। उनखां पोइ असां हिते बीही करे लिखंदासीं प्रोग्रेस रिपोर्ट। हाणे हिनखे असां सिलेक्ट कंदासीं। हेसि ताईं सिलेक्ट करे ही 4 खाना पोइ असां कंदासीं मर्ज एंड सेंटर। पोइ हिनखे अची करे अलाइन मिडिल, यानी मिडिल अलाइन। उनखां पोइ असां ईंदासीं हिनखे रंग भरींदासीं। रंग भरण खां पोइ वरी असां ईंदासीं हिन पासे खां असां लिखंदासीं सीट नंबर। हिन जे लाइ असां हिनखे जीअं असांजो ॾिसो हुन में नमूनो थोरो कीअं आहे, हीअ आहे, ठीकु आहे। सो हिते असांजा 2 खाना, यानी 2 रो जा खाना जेके आहिनि उहे असांजा मर्ज थियल आहिनि। हिनखे सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां पोइ मर्ज एंड सेंटर, हितां अची करे अलाइन मिडिल। उनखां पोइ असां हिनखे बि अची सिलेक्ट कंदासीं, हिन 2 खाननि खे मर्ज एंड सेंटर, वरी हितां अलाइन सेंटर, मिडिल अलाइन। सीट नंबर सिलेक्ट कंदासीं। हितां अची करे असां रंग भरींदासीं। उनखां पोइ असां ही वाइट कलर हिनखे पिण ॾींदासीं ऐं बोल्ड कंदासीं लिखत खे। हिनखे बि असां ईअं कंदासीं, वाइट कलर एंड बोल्ड। हिते बीह करे असां हिनखे आउटसाइड बॉर्डर्स ॾेई छॾींदासीं। आउटसाइड बॉर्डर्स अची वियो,
ठीकु। हाणे हिते असां को बि सीट नंबर लॻाए सघूं था। उन खां पोइ असां जीअं असांजो प्रोग्रेस रिपोर्ट में आहे नेम, त असां हिकु लाइन छॾे करे, जीअं हिन में छॾियल आहे हिकु लाइन छॾे करे असां हिते अची ॾींदासीं नेम, कैंडिडेट जो नेम। पोइ असां ही ॿ रो जेके आहिनि इहे सिलेक्ट कंदासीं, सिलेक्ट करे असां ग्रीन कलर ॾींदासीं। पोइ असां इनखे लिखत खे वाइट कंदासीं ऐं बोल्ड पिण कंदासीं। उन खां पोइ असां ही सिलेक्ट करे ईंदासीं हेसि ताईं, प्रोग्रेस रिपोर्ट ताईं, यानी कॉलम एच ताईं। उन खां मर्ज एंड सेंटर आहे, इनखे कंदासीं त हीउ खानो सॼो मर्ज थींदो। हिते कंहिं बि स्टूडेंट जो असां नालो लिखणु चाहियूं त असां हिते लिखी सघूं था, हसनैन मुर्तज़ा। पर हीअ असांजो सेंटर ते बीठो आहे, हिनखे असां हेॾो राइट कंदासीं। ठीकु, छो जो मर्ज एंड सेंटर मर्ज त करे थो, पर हुनखे सेंटर ते बि करे थो छॾे, हिनजे करे। उन खां पोइ असां हिनखे सिलेक्ट करे असां ईंदासीं वरी हितां बार्डर्स में अची करे असां हितां हिनखे ॾींदासीं आउटसाइड बार्डर्स। छा? आउटसाइड बार्डर्स। उन खां पोइ असां वरी हिकु लाइन छॾे करे वरी नंबर ॿी लाइन ते ईंदासीं, विच में हिकु लाइन छॾे, उहो आहे फादर्स नेम। हिनखे बि असां अहिड़ी तरह सां सिलेक्ट करे ग्रीन कलर ॾींदासीं ऐं उन खां पोइ सिलेक्ट करे ईंदासीं हेसि ताईं। मर्ज एंड सेंटर आहे, बल्कि असां हितां सिर्फ़ु कंदासीं मर्ज सेल्स। उन खां पोइ असां आउटसाइड बार्डर्स में करे छॾींदासीं। हाणे जेकॾहिं असां हिते लिखणु चाहियूं कुझु त असांजो हुते लेफ्ट खां ई बीहंदो। हिनखे असां सिलेक्ट करे कलर्स ॾींदासीं। उन खां पोइ वरी ईंदासीं, कास्ट आहे, कास्ट खे बि असां सिलेक्ट करे ग्रीन कंदासीं, सिलेक्ट करे ईंदासीं हेसि ताईं, मर्ज कंदासीं साॻी तरह सां, वरी हिनखे बार्डर्स भरे ॾींदासीं। ठीकु, ही बार्डर्स अची विया। उन खां पोइ असां ॿ लाइनूं छॾे करे बीहंदासीं हेठि। हिते असां अची करे सब्जेक्ट्स असां लिखंदासीं। सब्जेक्ट्स लिखण लाइ काफ़ी टाइम लॻी वेंदो, इन जे करे मां कॉपी पेस्ट कंदुसि। सभ खां पहिरियों अचो त मां हिननि खे असां लाइन स्पेसिंग जेका आहे, यानी हाइट जेका आहे, लाइन जी हाइट उहा 15 आहे, इहा असां रखंदासीं 24। पर हीअ जेके विच वारियूं लाइनूं हिननि खे नंढो रखिणो आहे, जेके ब्लैंक असांजो बीहे, हिनखे असां नंढो रखंदासीं। इहा आहे 10.50, हिनखे बि असां रखंदासीं 10.50 ते। 10.50 थी वियो। सो हीअ असांजो फिट थी वियो। उन खां अलावा हिनखे सिलेक्ट करे, जेकॾहिं असां सिलेक्ट करे हिनखे असां अलाइन मिडिल कंदासीं, मिडिल अलाइन असांखे विच ते थी वेंदो सभु कुझु। त जेकॾहिं जिते ख़ूबसूरत लॻे तव्हांखे हिनखे तव्हां उते रखोसि। ठीकु, हाणे टाइम बचाइण जे लाइ मां सब्जेक्ट्स जी कॉपी थो कयां, टेबल हेठी सब्जेक्ट्स जी हिन फाइल मां। डिज़ाइन करण जो तरीक़ेकार साॻियो ई आहे, राइट क्लिक या कंट्रोल C खणंदासीं त कॉपी थी वेंदो। ॿ लाइनूं छॾे करे कंट्रोल V पेस्ट थी वेंदो। हिते असांजो हिन में पासिंग मार्क्स लिखियलु आहे, हुनजे लाइ असां हिनखे थोरो हाइट ॾींदासीं, हिनखे रो में हाइट ॾींदासीं, हिनखे हाइट मिली वेंदी। असांजो हीअ खुली वेंदा, जेके अखर लिखियलु आहिनि उहे ज़ाहिर थी वेंदा। ठीकु, उन खां पोइ असां हिते ॿ लाइनूं छॾे करे वरी असां लिखंदासीं, बल्कि मां हितां कॉपी कंदुसि। तरीक़ेकार साॻियो ई आहे, ही बॉक्स वग़ैरह ॾियण जे लाइ कॉपी पेस्ट। ठीकु, हिन जी हाइट सिधी करणी आहे, हाइट 22 था ॾियूं, हिनखे 24 कयूं, छो जो मथे खां 24 कईसीं, ॾाढो ख़ूबसूरत बीहंदो अची वियो। हिन जी जेके ही विच में जेका असांजे ब्लैंक आहे, हुनखे असां हाई रखंदासीं 10.50 एंड 10.50 हाई 50 ते असां हिनखे छॾींदासीं हाइट खे। हीअं असांजो थी वियो। हिते हाणे असां छा कंदासीं, जो सीट नंबर कहिड़ो बि हुजे उहो असां फिल कंदासीं। सीट नंबर में असां 1150 पार्सा कोर्स
पासिंग मार्क्स जेकी आहिनि उहे असां हिते टोटल कंदासीं, उन जे लाइ असां फार्मूलो इस्तेमालु कंदासीं बराबरि सम, पोइ असां रेंज सिलेक्ट कंदासीं पासिंग मार्क्स जी, हीअ रेंज आहे, सेल रेंज, ब्रैकेट बंदि, एंटर कंदासीं त असांखे टोटल थी वेंदो। अहिड़े हिसाब सां असां मार्क्स जेके ऑब्टेन्ड आहिनि बराबरि सम, इन जी असां टोटल कंदासीं। सम जो फार्मूला इस्तेमालु थींदो हिन टिनी में, हीअ ऑब्टेन्ड मार्क्स आहिनि। उनखां पोइ असांजी मैक्स मार्क्स आहिनि, उहे असां टोटल कंदासीं। इन जो तरीक़ेकार साॻियो ई आहे, ठीकु, एंटर, हीअं असांजा थी विया। हाणे असां एवरेज कढंदासीं। एवरेज मुश्तमिल हूंदी आहे ऑब्टेन मार्क्स ते, छा ते, ऑब्टेन मार्क्स ते, बराबरि एवरेज, हिन जो फार्मूलो आहे एवरेज बराबरि एवरेज। सिलेक्ट कंदासीं ऑब्टेन मार्क्स ते, इन मार्क्स जेकी ऑब्टेन हुजनि, एंटर कंदासीं, ऐं ॾिठो 81, एवरेज E20:F26। हिनखे असां हितां डेसिमल ॾींदासीं, 1 डेसिमल 2 डेसिमल, 81.43 थियो। हिनखे असां छा कंदासीं, डेसिमल 1 ॾींदासीं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1, 81.4। हाणे असांजी पासिंग मार्क्स आहिनि घटि में घटि 231, ऐं मार्क्स जेके ऑब्टेन्ड आहिनि उहे आहिनि 570, ऐं मैक्स मार्क्स माना टोटल मार्कूं आहिनि जेके वधि में वधि मार्कूं उहे आहिनि 700। एवरेज हिन खईं आहे 81.4 एवरेज। सो असांजो जेका ग्रेडिंग वारो फार्मूलो आहे उहो मुश्तमिल हूंदो सॼो जो सॼो हिन एवरेज ते। ही सेल आहे H29, यानी हाणे असां इन एवरेज जे मुताबिक़ ग्रेड ॾींदासीं। उन जे लाइ असां हिते बीही करे ग्रेड में असां फार्मूलो इस्तेमालु कंदासीं बराबरि इफ़, यानी इफ़ जो फार्मूलो, लेफ्ट ब्रैकेट। हाणे असां लॉजिकल टेस्ट, यानी लॉजिकल टेस्ट असां उहो वैल्यू सिलेक्ट कंदासीं जेको जंहिं सेल में वैल्यू पियो आहे पासिंग लाइ, जीअं त असां कमु करणु चाहियूं था, जीअं त असां ग्रेडिंग ॾियणु चाहियूं था सेल ते, उहो सेल आहे ही जंहिंमें एवरेज पई आहे 81.4। हिनखे सिलेक्ट कंदासीं, H29 अची वियो। उनखां पोइ असां ॾींदासीं ग्रेटर देन जी निशानी, यानी खां वधीक, उनखां पोइ इज़ इक्वल टू यानी बराबरि जी निशानी। हाणे ग्रेटर देन ॿुधाए थी निशानी जेका तीर वारी आहे, त माना खां वधीक आहे। छा खां वधीक आहे, असां हिते वैल्यू ॾींदासीं 89, ऐं जेका बराबरि जी निशानी आहे इज़ इक्वल टू इहा ॿुधाए थी त 89 हुजे, छा हुजे, 89 बराबरि हुजनि, यानी 89 हुजे त उहो वैल्यू असांजो ग्रेड खणे A1, यानी कामा इंक्रीज। सो 89 जेकॾहिं वैल्यू हुजे हिन खाने में त A1 ग्रेड बि है, या 89 खां मथे हुजे त बि A1 बि है। सो घटि में घटि 89 यानी 89 जे बराबरि बीहंदो हिते वैल्यू, त A1 ग्रेड खणंदो। जेकॾहिं 89 खां मथे वेंदो त बि A1, छो जो हिन निशानी तीर जेको साॼे पासे ॿुधाए थो, इन जी निशानी खां वधीक हुजे, 89 खां वधीक, ऐं इज़ इक्वल जेका बराबरि निशानी माना 89 जे बराबरि हुजे। सो ही फार्मूलो हिते पूरो थियो A1 ग्रेड जे लाइ। पर जेकॾहिं असांखे अञा A ग्रेड ॾियणो आहे, B ग्रेड, C ग्रेड, D ग्रेड, त असांखे फार्मूले खे वधाइणो आहे, यानी इफ़ खे वराए वराए लिखणो आहे। हिकु ग्रेड जे लाइ वराए वराए लिखंदासीं। अचो वरी इफ़ था ॾियूं, इफ़ लेफ्ट ब्रैकेट, वरी असां सिलेक्ट कंदासीं सेल H29, वरी असां ग्रेटर देन ॾींदासीं निशानी, यानी खां वधीक बराबरि इज़ इक्वल टू, यानी हुनजे बराबरि हुजे, यानी 79 हुजे त असांजो उहो खणे A ग्रेड। छा खणे, A ग्रेड। 79 वैल्यू हूंदो त उहो असांजो A ग्रेड खणंदो, वेंदे 88.9 वैल्यू ताईं, घणो, 88.9 एवरेज बीहे त 79 एवरेज त A ग्रेड। जे 79 खां मथे वञे 88 ताईं त बि A ग्रेड, पर 88.9 अचे त बि A ग्रेड। जे 89 थींदो त पोइ असांजो ही वैल्यू ईंदो, यानी ही ग्रेड बीहंदो A1। सो अचो त हाणे वधीक B ग्रेड जे लाइ वरी फार्मूलो लॻायूं, इफ़, वरी चए थो जेकॾहिं हिन सेल में वैल्यू पियो हुजे, घणो वैल्यू पियो हुजे, 69, त उनखे मिले B ग्रेड। छा मिले, B ग्रेड, B ग्रेड, यानी 69 मां एवरेज हुजे त B ग्रेड, या 69 खां मथे अचे त बि B ग्रेड, यानी केसि ताईं उहो वैल्यू बीहंदो, 69 खां मथे 78.9, यानी उहो 79 न थींदो, छो जो 79 ते A ग्रेड आहे। वरी अचो असांखे हाणे वरी C ग्रेड लाइ फार्मूलो ॾियणो आहे, यानी C ग्रेड ॾियणो आहे त हुन जे लाइ वरी असां फार्मूलो ॾींदासीं, इफ़ लेफ्ट ब्रैकेट,
वरी असां सिलेक्ट कंदासीं हिन खाने खे S29 खे जंहिंमें असांजी एवरेज पई आहे ग्रेटर देन वैल्यू वरी असां हाणे हिते वैल्यू ॾींदासीं 59 जेकॾहिं 59 एवरेज हुजे त उहो खणे सी ग्रेड वरी असांखे जेकॾहिं डी ग्रेड ॾियणो आहे त वरी असां फार्मूलो वराए लिखंदासीं इफ लेफ्ट ब्रैकेट वरी असां सिलेक्ट कंदासीं हिन खे अची सेल खे ऐं पोइ असां वरी ॾींदासीं ग्रेटर देन इज़ इक्वल जे बराबरि हुजे छाजे जे 49 एवरेज हुजे त उहो खणे डी ग्रेड छा खणे डी ग्रेड जेकॾहिं असांखे हिते ख़तमु करिणो आहे यानी आख़िरी एफ ग्रेड ॾियणो आहे डी खां पोइ असांखे एफ ग्रेड ॾियणो आहे एफ ग्रेड खां वधीक को बि न आहे ॾियणो त असां हिते ॾींदासीं डबल कोटेशन कामा डबल कोटेशन न त अदरवाइज़ इन जो मतिलबु आहे अदरवाइज़ यानी वैल्यू इफ फॉल्स जेकॾहिं हे हुयो इफ ट्रू डी ग्रेड जेको आहे उहो आहे वैल्यू इफ ट्रू ऐं हीअ आहे वैल्यू इफ फॉल्स हाणे जेको असां ॾींदासीं न त उहो असांजो एफ ग्रेड खणे छा खणे एफ ग्रेड जेकॾहिं असांजी मार्कूं बीहंदियूं यानी एवरेज बीहंदी 49 त उहो असांजो डी ग्रेड खणंदो या 49 खां मथे वेंदो त बि डी ग्रेड खणंदो पर जेकॾहिं 49 खां 0.1 बि जेका सो एवरेज घटि वेंदी यानी 48.9 बीहंदी त असांजो एफ ग्रेड खणंदो हीअ असांजो हिते ख़तमु थियो ब्रैकेट बंदि हाणे असां हिते हिकिड़ी शइ ॾिसंदासीं त असांजा जेकी इफ फार्मूलो आहे उहो केतिरा दफ़ा इस्तेमालु थियल आहे थियल आहे इफ हिकु दफ़ो ही ॿियो दफ़ो ही आहे 3 4 5 दफ़ा फार्मूलो इस्तेमालु थियल आहे इफ जो त असां जेका ब्रैकेट क्लोज़ थी थिए राइट उहा असां 5 दफ़ा ॾींदासीं हिकु ॾिनी आहे 2 3 4 5 एंटर खे प्रेस कंदासीं हिते असांखे करेक्शन जे लाइ रसे थो एंटर कयोसीं यस त असांजो छा खई ए ग्रेड एवरेज असांजी घणी बीठी आहे एवरेज आहे 81.4 असां हिते एवरेज ॾिनी आहे ए ग्रेड जे लाइ 79 एवरेज आहे वेंदे केसि ताईं 88 ताईं केसि ताईं 79 खां वेंदे 88 ताईं 88.8 ऐं ॿियो वैल्यू असां जेको ॾिनो आहे उहो ॾिनो आहे हिकिड़ो वैल्यू आहे असांजो 89 छा 89 खां मथे हुजे छा खां हुजे या 89 हुजे या 89 खां मथे हुजे 89 हुजे या 89 खां मथे हुजे उहो आहे A1 ही आहे ए सिर्फ़ ऐं सिर्फ़ ए ऐं ॿियो आहे असांजो 69 to 78.9 हिते असांजो बी ग्रेड बीहंदो ऐं टियों आहे 59 to 68.9 हिते बीहंदो सी ग्रेड सो हिते ॾिसो फार्मूला खे वरी 69 वारो वेंदे असांजो इस ताईं अचे थो सी ग्रेड 59 to 68.9 सी ग्रेड वरी 49 खां वेंदे जेका सो 58.9 ताईं डी ग्रेड आहे ऐं जेकॾहिं असांजो हिते वैल्यू हुजे यानी बेलो छा खां बेलो 49 त उहो असांजो एफ ग्रेड खणंदो छा खणंदो एफ ग्रेड हाणे अचो त हिन जो प्रिंट करी वठूं फाइल में अची करे प्रिंट हाणे अचो त हिन जो असां प्रिंट करी वठूं फाइल में अची करे प्रिंट ही ॾिसो असांजो प्रोग्रेस रिपोर्ट तयारु थी वई ऐं जेकॾहिं असां हिनजी सेंड करणु चाहियूं त असां ईंदासीं मार्जिन्स में अची करे ही आहे नॉर्मल मार्जिन्स हिनखे क्लिक कंदासीं पोइ कस्टम मार्जिन्स पोइ हिन में सेंटर ऑन पेज आहे हिन में अची करे असां हॉरिज़ॉन्टली ते क्लिक कंदासीं हिन खां पोइ ओके हीअ असांजो सेंटर थी वियो पर असांजो अञा मुकमल न थियो छो जो असांजी हिते स्पेसिंग तमामु मार्जिन जी घणी आहे बैक कयोसि हीअ असांजे मार्जिन जो ॾिनो अथई हाणे हिनखे असां थोरो वेकरो कंदासीं कॉलम्स खे त जीअं असांजो हीअ वधी बीहे हाणे अचो फाइल में वरी प्रिंट वठोसि
हीउ ॾिसो असांजो हाणे तमामु बहितरीनु माशाल्लाह फिट बीठो आहे। हीअ आहे असांजो प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड। हा, इकरा पब्लिक स्कूल वग़ैरह इनखे साइज़ में थोरो छो जो असां कॉलम्स वग़ैरह कयासीं त इन करे साइज़ हिनजी नंढी थी वई, हुनजे हिसाब सां घटि बीठो। 30 था रखूंसि, 30 ठीकु। हा, वधीक जेकॾहिं असां प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड में के तफ़सील ॾियणु चाहियूं त हितां लिखी सघूं था त नोट, ठीकु, नोट ॾेई करे तव्हां साॻी तरीक़े सां हितां अची करे सिलेक्ट कंदासीं, कंट्रोल 1 खे हणंदासीं, कंट्रोल 1 बॉर्डर, पोइ हिते हणंदासीं आउटलाइन, ठीकु। हीअं असांजो अची वियो। हितां असां लिखी सघूं था नोट जेको बि गुज़रे, योर चाइल्ड नीड्स मोर हार्ड वर्क, ठीकु। हीअ असांजा कमेंट्स आहिनि। कंट्रोल F2 खे लॻाईंदासीं त प्रिंट प्रीव्यू मिले। हीअ असांजो रिपोर्ट कार्ड तयारु थी वियो ऐं अहिड़ी तरह सां असांजी मार्कशीट्स बि तयारु कयूं वेंदियूं आहिनि। सॉरी, हिकिड़ी ग़लती थी असांखां, त हीअ 79 खां वेंदे वैल्यू हूंदो जेकॾहिं असांजो ए ग्रेड बीहंदो, उहो बीहंदो 88.9। असां ग़लती में लिखी विया त 88.8, छो जो 88.9 हूंदो आहे। 9 खां पोइ असांजो जेका सो अंग चेंज थींदो आहे, पोइ थींदो 89। असांजा वधीक वीडियोज़ माइक्रोसॉफ्ट एक्सेल ते जेके अचणा आहिनि उहे ॾिसणु न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।